मुमल जी माड़ीअ में पीपी अॻवाननि सोशल मीडिया ते ग़लत ॿोली इस्तेमाल कंदड़नि खिलाफ़ एहतिजाज कयो। पीपी यूसी बेरडीअ जे सदर सनाउल्लाह भुट्टो, कुर्बान बोज़दार, अमनला भुट्टो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त हुकूमत पारां यूसी बेरडीअ जे पीपी अॻवाननि खे 50 कटा राशन जा ॾिना विया, जेके हक़दारनि में विराया विया आहिनि। हुन चयो त पीपी मुखालिफ़ असां मथां करप्शन जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। असांखे चंद ॾींहं अॻु में जेको आहे 52 कटो डीसी साहिब जे तरफ़ां मिलियो हो राशन, जेको असां माना यूसी पूरी असांजी में माना टोटल 52 कटो ॾिनो वियो। उन 52 कटे में 7 असां पाण मेंबर हुयासीं, जेके असां 6 कटा भाङे करे वार्डन में विरायासीं। सो असां मूंखे 6 कटा मिलिया कुल भाङे में, ऐं असां 6 जी जाइ ते माना पंहिंजी मदद पाण तहत 32 माण्हुनि में राशन विरायोसीं। असां वटि लिस्टूं आहिनि। अॼु जेके आहिनि कुझु असांजा जेके आहिनि हितों जा माण्हू जेके यूसी जा आहिनि, उहे ग़लति प्रोपेगेंडा करे इन सोशल मीडिया ते ख़बरां हलाइनि था, बाबा सनाउल्लाह खाई वियो, आशिक़ कलादी खाई वियो, फलाणो खाई वियो। मुंहिंजा भाउ खाई कोई कोन वियो आहे। जेकॾहिं तव्हांखे कोई सबूत आहे त खणी अचो। असां वटि सबूत आहिनि। असां जन माण्हुनि खे राशन पहुचायो आहे घर ते घर में। उहे असां वटि नाला, उहे लिस्टूं, उहे शनाख़ती कार्ड नंबर, हर शइ असां वटि मौजूदु आहे। मां इन शइ जो गवाह आहियां त सनाउल्लाह भुट्टे बिल्कुलु राशन हलायो ऐं घर घर दर दर ते वञी पहुचायो। छो जो मां पाण इन जेको आहे न, असां पंहिंजो लोकल कमेटी हिते ठाहीसीं, उन जो बि मेंबर हुयुसि ऐं असां डोनेशन करे, चंदो करे, वॾनि माण्हुनि सां, ज़मीनदारनि सां मिली करे उन्हनि ग़रीब मुस्तहिक माण्हुनि जे लाइ राशन वरितो आहे ऐं उन्हनि खे दर ते पहुचाए चुका आहियूं। असां वटि लिस्ट मौजूदु आहे ऐं मुस्तहिक माण्हू बि अची गवाही ॾींदा त बिल्कुलु उन्हनि खे मिलियो आहे। जेको कुझु माण्हू आहिनि शरपसंद अनासिर आहिनि, जेको आहे हिकु मुअज़्ज़ज़ माण्हू जे ख़िलाफ़ु, सनाउल्लाह भुट्टो जे ख़िलाफ़ु जेको आहे त सोशल मीडिया ते फेक ID हलाए करे मीडिया ट्रायल करनि पिया। असां उन शइ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। एहतियात कंदड़नि चयो त साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए ग़लत ॿोली इस्तेमाल कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।